नाज़रीन, दादू भरसा खुदाबाद थाने की हद में बागड़ी बिरादरी के 16 साला निगरी इंदिरा बागड़ी से मुबीना ज़्यादती जो वाक़ पेश आयो है। वाक़े की NC रिपोर्ट जो है खुदाबाद थाने से दाख़िल की वही है। इन सिलसिले में असां सां गॾु मौजूद है दानिश। बिल्कुल उनका मालूम कदा थी त छा तफ़सील आहिनि। जी दानिश, आगाह कजो। जी बिल्कुल न्याज़ी, खुदाबाद थाने की हद में बागड़ी बिरादरी की निगरी 16 साला निगरी इंदिरा दी दीपक बागड़ी से बिन जवाबदारन पारा मुबीना ज़्यादती जी को इंकशाफ थियो है। खुदाबाद थाने की हद जा रहवासी बागड़ी बिरादरी आहिनि, जिन्हनि जी निगरी है 16 साला इंदिरा दी दीपक बागड़ी। उन सां बिन जवाबदारन पारा ज़बरदस्ती ज़्यादती थियण जो इंकशाफ थियो है। निगरी की अमड़ है सदा सुखी बागड़ी, उहा खुदाबाद थाने ते पहुची जवाबदारन खिलाफ़ NC रिपोर्ट दाख़िल कराईंदे इहो दायो है त जवाबदारन किशन ऐं दासड़ी बागड़ी संदन जी 16 साला मासूम निगरी सां ज़बरदस्ती ज़ना कियो है ऐं ज़्यादती जो निशानो बणायो है। संदन सां इंसाफ़ कियो वञे, जॾहिं त पुलिस जो इहो चवणु आहे त निगरी खे मेडिकल रिपोर्ट लेटर जारी करे सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो आहे, जिते निगरी जो मेडिकल चेकअप थींदो ऐं उन बाद ई पुलिस जेका आहे सा वधीक जांच शुरू कंदी ऐं केस दाख़िल कंदी। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं दादू सिविल अस्पताल जी इंतज़ामिया सां मुंहिंजो राब्तो थियो आहे त उन्हनि जो इहो चवणु आहे त निगरी खे मेडिकल जे लाइ हिन वक़्तु ताईं अस्पताल न पहुचायो आहे। निगरी अस्पताल पहुचंदी त उन बाद उनजो मेडिकल चेकअप थींदो ऐं पोइ कुझु जेके हक़ीक़तूं आहिनि उहे ज़्यादती बाबति साम्हूं आंदियूं वेंदियूं। जॾहिं त खुदाबाद पुलिस जो इहो मौक़िफ़ आहे त निगरी जे जवाबदारनि खिलाफ़ जेके निगरी सां जिन्सी ज़्यादती में मुलवस जवाबदार आहिनि उन्हनि खिलाफ़ NC रिपोर्ट दाख़िल करे वरिती आहे ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस छापनि जो जेको सिलसिलो आहे उहो पिणु शुरू करे छॾियो आहे। पर जवाबदार फ़रार थियण में कामयाब थी विया आहिनि ऐं जेको छापनि जो सिलसिलो आहे उहो हिन वक़्तु ताईं जारी आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त निगरी खे मेडिकल जे लाइ सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो वियो आहे, जिते संदसि जो मेडिकल रिपोर्ट अचण बाद ई वाक़े जो केस दाख़िल कयो वेंदो या वधीक कार्रवाई अमल में आंदी वेंदी। जी न्याज़।